तव्हां मूंखे दिलि सां इजाज़त ॾिनी आहे, वरी बि तव्हांखे मां मौक़ो थो ॾियां त सोचे सम्झे वरी बि मूंखे आगाह कयो त जीअं मां रावल खान कवी चवां त बाबा तूं शादीअ जी तारीख़ मुक़ररु कर। जॾहिं छोकिरी राज़ी आहे पोइ मां केरु थींदी आहे इनकार करण वारी। ओ मां अधी बंगले में राज कंदी राज। खुदा करे तीअं खे, बाक़ी बंगले में जेका तुंहिंजी फुफी करे वई आहे न, मूंखे नथो लॻे त सुणीअ खे एतिरी आज़ादी मिलंदी। अम्मा मां फुफी वांगुरु न आहियां। अच्छा, माना छोरीअ जो मतिलबु आहे त शादीअ खां पोइ असांखे लेखींदी कान। पापा पहिरियां वञी रावल खान सां मिल, जेकॾहिं हू राज़ी थिए थो त मां शादी कयां, पोइ वरी उते अची तूं मिलजां त कहिड़ा हुन जा हुकम मञणा ऐं कहिड़ा तुंहिंजा। छड़ा छोरी त सुल सफ़ा कुमेत घोड़े ते चढ़ी वेठो आहे पियो। यार बाबा अधी त बंगलनि जा खाब पती ॾिसे, हिन खे ॾिसण ॾे, अलाह कंदो त इहे खाब हिन जा पूरा थींदा। हल बाबा हल। मोर कोटी त खणो। हा हा माशा माशा। अम्मा जेकॾहिं न बंगले जी मां मालकियाणी थी वियसि त इहे नौकरियाणियूं मुंहिंजे हेठियां कमु कंदियूं। उन नौकरियाणियुनि जी सार संभाल लहण लाइ मां तोखे ॿिहारींदसि, बाक़ी मां सॼो ॾींहुं वेही हिंदोरे में लुॾंदसि। खुदा करे तुंहिंजा सभु ख्वाब पूरा थियनि, पर मूंखे अलाए छो खुटको थो खाए। अम्मा अजाया तूं वहम न कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।